सॼो छा छा वाक़ई अञा बि छा कमिट्स आहे हिन बारे में उमिरि बाप चाली जी गाॾी ऐं अञा जी गाॾी वारो उमिरि बाप जी त गाॾी एक्सीडेंट कोन थी आहे गाॾी त ब्रह्मन जी गाॾी में गाॾी लॻी आहे जी जी जेको सोशल मीडिया ते जेको मामलो हले थो हिन बाबति अञा जो छा मोकिफ़ आहे इहा असांजी अॼु हुई हाज़िरी जी सर हाज़िरी मां मोटियासीं काफ़िलो असांजे अचनि ॾहनि गाॾियुनि जो हिननि सां रेंजर्स बि हुई पुलिस बि हुई स्कॉट बि हुई वञनि पिया यकी बाबू मां निकितासीं यकी असांजे पोयां असांखे साइड कोन पिया ॾियनि पासे में रस्तो मिलियो असां हुतां क्रॉस कई आहे असांजी गाॾियुनि जी गाॾी हुते बीठल तव्हां वीडियो में बि आहे बीच में गाॾी का बीठी बिरामाणनि जी उन में असांजी गाॾी लॻी आहे न अधी वारनि जी गाॾी खे का ख़राश आई आहे न उन्हनि खे का ॻाल्हि थी आहे तव्हां वीडियो में साफ़ ज़ाहिर आहे त रेंजर्स वारा पाण इशारो कनि था तव्हां निकिरी वञो ठीक सर उन्हनि बार जो इहो चवणु आहे त मुहाफ़िज़ जेके गार्ड आहे उहे हिरासत करण जी कोशिशि कनि था तव्हांखे वीडियो आहे तव्हां वीडियो में ॾिसो त उन्हनि का हेरासमेंट कई आहे ठीकु आहे सर तव्हांजे सोशल मीडिया में ऐं तव्हांजे सभिनि मीडिया ते उहा का हेरासमेंट जी का वीडियो आहे का हेरासमेंट को इशारो अञा बि त रेंजर्स वारा इशारो कनि पिया असांजी काफ़िले खे त तव्हां निकिरी वञो असांजी त भेण आहे असांजी अधी आहे असांखे को हेरासमेंट जो आहे फ़ैसिलो अचे पियो ॿियो कुझु आहे कोन अधी वटि ॻाल्हाइण लाइ को रस्तो कोन्हे बसि हरू भरू पाण खे मां सम्झां थो मीडिया ट्रायल थी करे ॿियो कुझु कोन्हे